लीडर टीवी के प्रोग्राम इंटरव्यू में आया हुआ जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु इस्लामाबाद में वीडियो लिंक ते मौजूद आहिनि। नामियारो मुसनिफ़ आहे, प्लानिंग एंड डेवलपमेंट जो माहिर नामियारो ऑफिसर जनाब फज़ला कुरैशी साहब सां हो त असां पहिरीं बि हक़ में ॿ टे कचहरियूं कयूं हुयूं ऐं कुझु किस्तियूं असां उनजी अवाइली ज़िंदगी ऐं अवाइली उनजा हलायूं, पर अॼु असां उन सां वरी ॿी विहक में ॻाल्हायूं था। फज़ल साहब तव्हांजी वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। हाणे गुज़िरियल दफ़े जिते पंहिंजो प्रोग्राम पूरो थियो उन में 1 यूनिट जेको आहे उहो ख़तमु थो थिए ऐं वरी पोइ भुट्टे साहब जी हुकूमत थी अचे, माना अयूब खान जो दौरु पूरो थियो, पोइ यहया खान जो दौरु आयो, पोइ वरी पोणनि 2 सालनि खां पोइ भुट्टे साहब जी हुकूमत आई। पर भुट्टे साहब जी हुकूमत अचण ऐं यहया जी हुकूमत खां वठी हिकिड़ो तमामु वॾो मुसीबतुनि जो मामिलो आहे। असांजो मुल्क बद थो थिए, बांग्लादेश ठही थो वञे। आउं अव्हां खां पुछणु चाहींदुसि त अव्हां जी नज़र में इन ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान इहे जेको मुल्क जा 2 हिसा हुआ उन में हिकिड़े हिसे धार थियण जा सबब कहिड़ा आहिनि जेके अव्हां ॿुधाए सघो असांजे ॾिसंदड़नि खे? से बांग्लादेश जी शुरूआत तॾहिं थी वई जॾहिं तव्हां पहिरीं कैबिनेट ठाही, उन में जेको आहे सो बांग्लादेश जी नुमाइंदगी वेस्ट पाकिस्तान खां घटि हुई। उन में लॉ मिनिस्टर हो मंडल साहब, त कॉन्स्टिट्यूशन जो जॾहिं इशू आयो त उते इवन क़ाइदनि जे ज़िंदा हूंदे बि उन्हनि चयो त इहो कॉन्स्टिट्यूशन फ़िलहालु असां 35 वारे एक्ट खे हलायूं था पिया ऐं कॉन्स्टिट्यूशन न ठहियो, छाकाणि जेकॾहिं कॉन्स्टिट्यूशन ठहे पियो त उहो जेको आहे सो उन वक़्तु जेके इक़्तिदार में धुरियूं हुयूं, माना पंजाब ऐं महाजिर ब्यूरोक्रेसी ऐं महाजिर लीडरशिप, उन खे कॉन्स्टिट्यूशन सूट न पियो करे, छाकाणि 1 मैन 1 वोट ते बांग्लादेश तव्हांजो खणी वञा मेजॉरिटी, प्लस जेको आहे सो सिंध जो ख़ुशूसन ऐं ॿियनि जूं नंढनि सूबनि जूं वधीक लाड़ो पंजाब जो न पर बंगाल जो हुयो। त उन सूरत हाल में हिननि जेको आहे सो अहिड़ा इक़दाम कया जो जेको बंगाल जेको आहे सो पहिरें ॾींहं खां वठी डिससेटिस्फाई थियो। मुस्लिम लीग उते टुटी वई, मुस्लिम लीग जेको ज़ोर कोन रहियो ऐं पोइ वरी इन खां पोइ जॾहिं जिना उर्दूअ खे ॿोलीअ जो ऐलान कयो त उते ॿोलीअ जी मुहिम शुरू थी वई ऐं हिकिड़ो वेज जेका आहे पइजी वई। त उन मां ऑल राउंड जेके बि तव्हां ॾिसंदव कंहिं कंहिं वक़्तु जेको हिकिड़ो रुगो बंगाल जो जेको कैरेक्टर हुयो सुरवर्दी, जेको सुठो नेशनलिस्ट हुयो ऐं मुजीब जो उस्ताद बि हुयो, उन जेका हिकिड़ी तकीर कई वरुण जे फेवर में, उहा जेका हिकिड़ो उहो इंडिकेशन मूंखे नज़र अचे थो जिते बंगाल जो इहो थोरो हिकिड़ो एंगल अची वई त उनखे कंटिन्यू करे सघिजे थो त जेका सुरवर्दी वॉज़ अ ब्रिज बिटवीन द टू ऐं सुरवर्दी वटि एतिरी ताक़त हुई जो हो बंगाल खे वधीक राज़ी करे सघे हा, पर अल्टीमेटली जीअं चयो वञे थो त सुरवर्दीअ खे बि ज़हर ॾेई मारायो वियो बेरूत में, त उन जे करे उहा दैट वॉज़ अ लॉस्ट लिंक। पोइ अयूब खान अॻु में रियलाइज़ करे चुको हुयो त हीउ जेको थी रहियो आहे सो ईअं न हलंदो। पोइ हिन 62 जे कॉन्स्टिट्यूशन में वॾियूं रिआयतूं ॾिनियूं सूबनि खे। सूबा माना त एज़ अ बंगाल वॉज़ ईस्ट पाकिस्तान वॉज़ ट्रीटेड एज़ अ प्रोविंस ऐं वेस्ट पाकिस्तान उहे जेके सूबनि जूं फैसिलिटीज़ जेके सूबनि खे जेके पावर ॾिना से काफ़ी वधीक पावर आहे। मतिलबु जीअं मिसाल मूं तव्हांखे चयो त वाटर एंड पावर डेवलपमेंट अथॉरिटी सूबाई इदारो हुयो, रेलवे सूबनि ॾे ट्रांसफ़र थी वियूं, इंडस्ट्रियल PIDC सूबनि ॾे ट्रांसफ़र थी वई, प्लस उन्हनि खे जेको आहे सो जेके सबवेंशन्स हुयूं या जेके अवार्ड्स हुआ उन में उन्हनि खे फ़ाइदो ॾिनो। त हिकिड़ो रिलीफ हुन ॾिनो 62 कॉन्स्टिट्यूशन में पंहिंजे तरफ़ां बांग्लादेश खे, छाकाणि जो हुन 62 में रियलाइज़ कयो त हीअ जेकी बि थी रहियो आहे सिस्टम सो सूट न कंदो। अॻिते हली करे जॾहिं फातिमा जिन्ना जी मूवमेंट शुरू थिए थी पई ऐं बेसिक डेमोक्रेसी को पॉपुलर फॉर्मेट कोन हो, पर उन वक़्तु छाकाणि जो तक़रीबन सभु सियासतदान सटियल हुया अयूब खान जा ऐं तंहिंमें का अहिड़ी रेज़िस्टेंस जी का ॻाल्हि कोन हुई, त हुननि एज़ ए यूजुअल
पंहिंजो बेसिक डेमोक्रेसी खे वेस्ट पाकिस्तान में वधीक एक्सेप्ट कयो आहे, ईस्ट पाकिस्तान में एक्सेप्ट न थी। तंहिं हूंदे बि जॾहिं इलेक्शन थियूं बेसिक डेमोक्रेसी जे तहत ऐं ख़ुशूसन फातिमा जिन्ना वारी इलेक्शन, त फातिमा जिन्ना जेका आहे सा ईस्ट पाकिस्तान में वधीक सीटूं खयो वोट खया बजाए वेस्ट पाकिस्तान जे। ऐं जंहिं बि नमूने अयूब ख़ान जेको बि तरीक़ा हुया उन तहत पाण खे ज़ोरीअ कामयाबु करायो, त उते बि इहो बि हिकिड़ो वॾो सेटबैक थियो। इहा मां मिड 60s जी ॻाल्हि थो कयां पियो। इन खां पोइ अयूब ख़ान खे जेको उन धचके में अयूब ख़ान निकिरी आयो, जेका 65 वार में जेको धचको लॻो अयूब ख़ान खे, ऐं जंहिं नमूने कंप्रोमाइज़िस थिया ऐं पोइ जेको बि थियो, ऐं उन में 65 वार में ईस्ट पाकिस्तान बिल्कुलु आइसोलेटेड थी वियो ऐं का ते शइ कोन्हे जेका हुनखे डिफेंड करे सघे। त दे स्टार्टेड रियलाइज़िंग बाबा हे त हे जेको प्रेज़ेंट सिस्टम हली रहियो आहे इन में त इंडिया खे वाकोर आहे। जेका इंडिया दुश्मन आहे पाकिस्तान जो, त जहिड़ो ईस्ट जो तहिड़ो वेस्ट जो। त जेकॾहिं ईस्ट में असां वटि मिसाल तौरु 4 हवाई जहाज़ बि कोन्हनि ऐं 2 डिवीजन फ़ौज बि कोन्हे ऐं कुझु आहे ई कोन्हे, बंगाली उन वक़्तु वधि ईस्ट पाकिस्तान रेजिमेंट हो, ॿियो कोई फ़ौजी घणो कोन हुयो, ऐं बंगाली लाइ इहो हुते जेको क़दुरु उन वक़्तु रखियो वियो त में बंगाली फिट न पिया कनि, त अयूब ख़ान उहा बि कंसेशन ॾिनी त मां बंगाल जो क़दर में उन रिलैक्सेशन ॾिनी, नंबर 1। ॿियो सर्विसिस में बि हुन रिलैक्सेशन ॾिनी त जिते गैप्स आहिनि बंगाली कैंडिडेट्स अवेलेबल आहिनि, त इहे सभु अयूब ख़ान रियलाइज़िंग त हुननि सां ज़्यादती थी आहे, त हुननि खे इहो हुनखे कंसोल करण जा नंढा नंढा स्टेप्स आहिनि। नौकरियुनि में हुनखे वधीक नुमाइंदगी ॾियण जो फ़ैसिलो करणु, फ़ौज में कदु घटाइणु, सबवेंशन में वधीक हुननि खे पैसा ॾियणु, जेके बि हुन जा जस्ट जेके ज़ाहिरनि इरिटेंट्स हुया त हुन पंहिंजे तरफ़ो ख़तमु करण जी कोशिशि कई। पर हिन सां गॾोगॾु नवां इरिटेंट्स पैदा थिया। जे मूं तव्हांखे 65 वार वारो ॿुधायो त हुते हिकिड़ी वॾी फ्रस्ट्रेशन पैदा थी त भई छा थी रहियो आहे, असां त बिल्कुलु एसोलेटेड थी विया आहे। 65 वार जे करे इकोनॉमी खे काफ़ी धकु लॻो। हिन वक़्तु जेको 3rd 5 ईयर प्लान जेको ठहे पियो ऐं 2nd 5 ईयर प्लान जेको इम्प्लीमेंट थिए पियो, उन में इते मुंहिंजो प्रैक्टिकल कैरियर अचे थो पियो 65 वार खां पोइ। छाकाणि आई वॉज़ इन 66 आई वॉज़ पार्ट ऑफ द गवर्नमेंट ऑफ वेस्ट पाकिस्तान। त गवर्नमेंट ऑफ वेस्ट पाकिस्तान माना जेको प्रेज़ेंट पाकिस्तान आहे, त उते जेको आहे सो आई वेंट इनसाइड, त ख़बर पइजी थी छा थो हाउ द गवर्नमेंट इज़ रनिंग, कीअं थो थिए पियो। लकली मूंखे डेस्क खेली मिलियूं जो आई वॉज़ अ part and parcel of the decision making. Though I used to sit in मिसाल तौरु हिते प्लानिंग कमीशन जो ऑडिटोरियम आहे, हुते जॾहिं मीटिंग्स थींदियूं हुयूं त उन में खणी पुठिते वेंदो 3rd रो में, पर आई वॉज़ ऑब्ज़र्विंग त हाउ द थिंग्स आर हैपनिंग। ऐं हुते जेको आहे सो जेका मेजर हिते MM अहमद ऐं ॿिया लीड कंदा हुया, ऐं हुतो जेको डेलीगेशन ईंदो तमामु नंढो डेलीगेशन ईंदो, त इहो 7-8 ऑनवर्ड्स इहो मुंहिंजो पर्सनल ऑब्ज़र्वेशन आहे। जेका वेस्ट पाकिस्तान जो जेको एटीट्यूड हूंदो हो, जेका ट्रीटमेंट हूंदी हुई, इट वॉज़ मच अगेंस्ट द स्पिरिट ऑफ ईस्ट पाकिस्तान। उन्हनि जा जेके एटीट्यूड्स हूंदा हुआ उते जेका मीटिंग्स में जेके ॻाल्हियूं हूंदियूं, पहिरीं ॻाल्हि दे यूज़ टू बी लेस इन नंबर। छाकाणि हवाई जहाज़नि ते चढ़ी 3 या 4 माण्हू ईंदा, 2-3 माण्हू हितो हूंदा। मिसाल त हुनजो डेलीगेशन 5 माण्हुनि जो हूंदो त असांजो डेलीगेशन 10 माण्हुनि जो हूंदो। 10 माण्हुनि में घणे भाङे पंजाब जा माण्हू हूंदा या हिकु अधु खणी गैर पंजाबी हूंदो। त इहो हिकिड़ो माहौल जुड़े पियो। ऐं मुंहिंजे ज़हन में जेको कुतो वेठल हो सिंधी पंजाबी फलाणा वञणु धूड़ चई, त उन करे मां उन एंगल सां ॾिठो जेको मूं पंहिंजे किताब में डिस्क्राइब कयो त कीअं मीटिंग्स में उनजा एटीट्यूड्स हूंदा। त उन में मुंहिंजी हिकिड़ी गट फीलिंग अचे पई त हीउ धंधो हीअं कोन हलंदो। नाउ दिस आई एम टॉकिंग अबाउट 67-68। इन खां पोइ जॾहिं 4th 5 ईयर प्लान जेको थियणो हो, त उनजी जॾहिं कमेटीज़ ठहियूं 69, 68, 69 में, त उन में बि जेको आहे सो बांग्लादेश जेको आहे सो तंहिं प्रिफर कयो हो, चयो त मां तव्हां सां गॾिजी कोन ठहंदुसि। बांग्लादेश जे इकोनॉमिस्ट चयो त असां अलॻि रिपोर्ट ठाहींदासीं। सो उन ते जेके 4th 5 ईयर प्लान जूं जेके रिपोर्टूं आहिनि, माना जेको प्लान थियणो हो 70 खां 75 ताईं, जेको 69 में थियणु शुरू थियो हो, त उन में उन्हनि वॉकआउट कयो। जेका नेशनल कमीशन हुई, उन्हनि जूं रिपोर्टूं आहिनि त जंहिंमें मुख़्तलिफ़ हिसनि जा माण्हू हुया, त उन में बंगाल जे इकोनॉमिस्ट एक्सपर्ट्स वॉकआउट कयो। हुननि पंहिंजी अलॻि रिपोर्ट ॾिनी जेका 71 में पधरी थी। हुननि चयो त असां जेका स्ट्रेटेजी जेका वेस्ट पाकिस्तान ऐं गॾिजी करे पाकिस्तान जेका स्ट्रेटेजी सजेस्ट करे थो, उहा असांखे सूट कोन थी करे पई। ऐं दैट वॉज़, मां उन वक़्तु अंदाज़ु लॻायो दिस इज़ अ
बिगिनिंग ऑफ द एंड। त इहो जेको पर्सनली जेके इहे मुंहिंजा मुशाहिदा हुया, इन मां इन ई नतीजे ते पहुतुसि त हीअ जेके गॾु हली कोन सघंदा, छाकाणि जो लचक अहिड़ी कंहिं कोन पे ॾेखारी पंहिंजे रवैयनि में। ठीकु आहे, ईस्ट पाकिस्तान हर शइ क़बूल करण लाइ तयारु बि हुया, पर हितो हुननि खे का बि अहिड़ी कंसेशन न पे नज़र आई त जेका हुननि जो जेको बि सोच हुई, जेका इकोनॉमिक ग्रोथ ते जेको हुनजो मॉडल हुयो, फॉरेन एक्सचेंज इस्तेमालु करणु जेको हुनजो मॉडल हुयो, जेका बि हुन जी ॻाल्हि हुई, दैट वॉज़ नॉट इन द फेवर ऑफ द सिस्टम। त उन सॼे सिस्टम जो नतीजो इहो निकितो त पोइ हली करे जॾहिं ॿ रिपोर्टूं अलॻि आयूं त ॻाल्हि जेका आहे सा ॻाल्हि खुली पई, ज़ाहिर थी पई ॻाल्हि त इहो जेको सॼी ॻाल्हि जेके डेवलपमेंट्सूं से सम्झो 1968-69 ताईं हुयो, 69 खां पोइ यहिया अची वियो। त यहिया जे बि अचण जे करे का बि पॉलिसियुनि में का ज़ाहिर ज़रूरु चेंज कोन आई सवाइ हिन जे त यहिया हिकिड़ो चूंडुनि जो ऐलान कयो, वञणु टुटरो, ऐं उन में जेके से वधीक अची ॻाल्हियूं निकितियूं त बाबा हाणे त कमु जेको आहे सो वधीक गड़बड़ थो थींदो वञे पियो। ऐं इहा तंहिंजे करे इहो जेको आहे सो सॼो बैकग्राउंड आहे बांग्लादेश ठहण जो, ऐं जंहिंमें इकोनॉमिक रीज़न्स बि हुया, सर्विसिस जी कोटा जो रीज़न बि हो, फ़ौज जी नुमाइंदगी बि कोन हुई, सिक्योरिटी जा इशूज़ बि हुया। त इहो जेको अञा दरमियान 68-69 में मुजीब रहमान जेको आहे तंहिंजूं 6 पॉइंट्स अची वियूं, उहो अयूब ख़ान जे ज़माने में आयूं त अयूब ख़ान बि हुनखे पोइ गद्दार डिक्लेयर कयो, बजाए हुन सां नेगोशिएट करण जे गद्दार डिक्लेयर करे हुनखे जेल में विधऊं। इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से इहे पेशकीमूं हुयूं बांग्लादेश ठहण। मतिलबु इहा ॻाल्हि छो था कयो त इहो सभु कुझु जेको आहे उहो पंजाब वर्सिस ईस्ट पाकिस्तान या जेको बाद में बांग्लादेश थियो, जॾहिं त सूबा ॿिया बि हुआ, पोइ ॿियनि सूबनि जो नालो बंगालियुनि जी ज़ुबान ते बि कोन्हे ऐं ॿियनि सूबनि जी ॻाल्हि बि कान्हे, रुॻो पंजाब बेमुक़ाबिला ईस्ट पाकिस्तान आहे। इहो असांजे ॾिसंदड़नि खे जेकॾहिं ॿुधायो ऐं सम्झायो त ॿिया सूबा इन मुक़ाबले में न हुआ या उहे रखिया न विया? न, वञणु जॾहिं ठहियो त उनखे पंजाब ई सम्झियो वियो, मतिलबु हुयो कोन पर पंजाब सम्झियो वियो, छाकाणि हेडक्वार्टर पंजाब में हुयो। चीफ मिनिस्टर पहिरियों हिननि लारा लपा ॾेई करे नंढनि सूबनि जा रखिया, पोइ उन्हनि खे हटाए करे पंजाब जो चीफ मिनिस्टर थियो। डिसीशन मेकिंग सॼी पंजाब में हूंदी हुई। एतिरे क़दुरु जो मिसाल जे तौरु जेको डायरेक्टर हेल्थ जेको सिंध जो हूंदो सो बहावलपुर में वेंदो हुयो, ऐं जेके फ़ैसिला जेके थींदा नंढा वॾा ज़मीननि जो अपीलूं, बोर्ड ऑफ रेवेन्यू सॼो लाहौर में हूंदो हो, त उहो त पंजाब जो इम्प्रेशन ज़ाहिर थी वियो त हिकिड़ो प्रैक्टिकली पंजाब तव्हां उन ज़माने में ॾिसंदव त डिप्टी कमिश्नर या कमिश्नर हार्डली तव्हांखे को सिंधी डिप्टी कमिश्नर या कमिश्नर नज़र ईंदो उन सॼे हुन में एरा में। इन खां पोइ इवन जेका वेस्ट पाकिस्तान सेक्रेटरेट हुई उन में जेके आहिनि से 90% पंजाब जा सेक्रेटरी हूंदा। कैबिनेट त हूंदी कोन्हे अयूब ख़ान जेको मूसा ख़ान जेको हुया, जेके बि गवर्नर हुया, ऐं गवर्नर बि जेके से पियो मूसा ख़ान बि आयो, कुझु वक़्तु यूसुफ हारून बि थियो, तंहिंखां पोइ वॾो दौरु अमीर मोहम्मद ख़ान कालाबाग जो हू जेको सॼो पहिरियों पंजाबी ऐं पंजाबी हुयो सो त हुयो ई कालाबाग। त इन जे करे उते का बि अहिड़ी इंडिकेशन कोन पई नज़र आई त इहा ई को गॾियल हुकूमत आहे। असांजो हिकु वज़ीर कॾहिं हूंदो कॾहिं कोन हूंदो। जीअं मूं तव्हांखे चयो त सेक्रेटरी लेवल ते असांजो को बि माण्हू सेक्रेटरी कोन हुयो। आख़िर 1970 में एस के बलोच साहिबु हिकिड़ो सेक्रेटरी थियो, लेकिन 55 खां वठी शुरू में एन काज़ी साहिबु हिकिड़ो सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी, पोइ बि हलियो वियो। त पोइ यको सम्झो 57-58 खां वठी करे वेंदे 69 ताईं को बि सिंधी सेक्रेटरी कोन हुयो। ऐं जॉइंट सेक्रेटरी हूंदा 2 या 3, हिकिड़ो लॉ में हूंदो चन्ना साहिबु, जी मेमर साहिबु हूंदो फाइनेंस में, बाक़ी जेके सिंधी हूंदा कुझु डिप्टी सेक्रेटरी हूंदा, कुझु सेक्शन ऑफिसर हूंदा। त प्लैनिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट जेको मूं जॉइन कयो उन में हिकिड़ो बि सिंधी ऑफिसर कोन हुयो। जेका 56 ऑफिसर हूंदा जेके वेस्ट पाकिस्तान सॼी डेवलपमेंट जो फ़ैसिलो कंदा। उन 56 में सम्झो त 45 खनि पंजाब जा हूंदा, बाक़ी कुझु हिंदुस्तानी हूंदा, कुझु ॿिया हूंदा। त इहो जेको इहो सॼो जेको इहो ज़ाहिर ज़रूरु ॻाल्हि हुई त इहा एवरीथिंग इज़ पंजाब। ठीकु आहे, सर्विसिस में कोटा हुई जेका वेस्ट पाकिस्तान सर्विसिस में बाक़ाइदा डिवीज़न वाइज़ कोटा हुई, उहे सभु ॻाल्हियूं थींदियूं, पर जनरली इट वॉज़ ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान। ऐं प्लस ॾिसो इंटेंशन बि इहो हो त वेस्ट ऐं ईस्ट पाकिस्तान खे बैलेंस कनि
ऐं 50-50 करे छॾियूं Parity हुजे। पैरिटी जेका कयूं माना जे के 54 खे चवंदो तूं 50 आहे ऐं 46 खे चवंदो तूं 50 आहे माना डबल नाइंसाफ़ी थी त इन करे त इहो ई इम्प्रेशन थियो त भई हीउ जेको आहे वेस्ट पाकिस्तान ईस्ट वेस्ट पाकिस्तान माना पंजाब सॼो छाकाणि जो पावर बेस उते हुयो त पावर बेस में जनरल इम्प्रेशन इहो ई हो त इट इज़ द पंजाब वर्सिस पाकिस्तान ऐं तंहिंखां पोइ जेका असांजा दोस्त नौकिरी करणु वेंदा हुते कंपलसरी नौकिरी हूंदी वेस्ट CSP वारनि लाइ त उते कनि 2 साल उहे सभिनी खे पंजाबी चवंदा पंजाबी हा पंजाबी त भले पोइ सिंधी हुजे या उर्दू स्पीकिंग हुजे पर उन सभु पंजाबी हूंदा त उहो उन्हनि खे बि इहो ई इम्प्रेशन हो त इहे जेको पंजाब असांखे बि इहो इम्प्रेशन हो त पंजाब जी जेका डोमिनेंस आहे जनरली इहो ई त जे करे पोइ सपटार पंजाबी मार ऐं इन खां पोइ सिंध में बि जॾहिं पहिरियों पनाहंगी रहिया त असां उनखे पंजाबी चवंदा हुआसीं हा त इहो सॼो हिकिड़ो ज़हनी तौरु हिकिड़ो छाकाणि असां सवाइ पंजाबीअ जे ॿियो कुझु ॾिसंदमि कोन पठाण घटि हूंदा उनखे लालो चवंदा हुआसीं ऐं बाक़ी जेको हूंदो त पंजाबी पोइ अॻिते हली ख़बर पई त न हे पंजाबी न आहिनि हे जेके आहिनि से हिंदुस्तानी महाजर आहिनि नस्ली फ़र्क़ु थियो पनाहगीर आहिनि पर इहो जीअं जेको तव्हांजो सुवाल हो त पंजाबी कीअं थियो त इहो सॼो मां कोशिशि कई तव्हांखे इहो बैकग्राउंड सम्झाइणु नाज़रीन हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ असां जूं ॻाल्हियूं जनाब फज़लुल्लाह कुरैशी साहब सां जारी रहंदियूं असां सां गॾु रहिजो हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं